अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, कीअं आहियो तव्हां सब? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां हूंदो ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां हूंदो, जो जिथे बि जो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजो प्यार मोहबत दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं। ऐं अॼु मां थोरो शर्माए न करे थी ॻाल्हायां, बिकॉज़ अॼु मां कुंवार थियल आहियां। सो अॼोको जेको असांजो प्रोग्राम आहे, अॼोको जेको असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उहो ॻाल्हाईंदासीं कुंवारनि ते ऐं उहे छोकिरियूं जंहिंखे कॾहिं न कॾहिं पंहिंजे घर मां विदा थियणो ई हूंदो आहे, रुख़्सती करे पंहिंजे साहुरनि ॾे वञिणो ई पवंदो आहे। सो अॼु असां ॻाल्हाईंदासीं छोकिरियुनि ते, कुंवारनि ते। त उहे जेके आहिनि जॾहिं उन्हनि जे घर में, छो जो हर जंहिं घर में न्याणी आहे उन घर में रिश्ता ईंदा आहिनि ऐं जंहिं घर में छोकिरी आहे उन्हनि जे घर में शादी थियणु लाज़मी हूंदी आहे। सो अॼु पहिरियों त तव्हां मूंखे इहो ॿुधाईंदो त मां दुल्हन लॻां थी या नथी लॻायां, पोइ वरी असां जेको आहे पंहिंजी कचहरी खे अञा बि कंटिन्यू कंदासीं। सो हर छोकिरीअ खे जॾहिं घर में रिश्तो हूंदो त उन घर जो माहौल छा हूंदो आहे, उन घर जी सिचुएशन छा हूंदी आहे, कंहिं तरीक़े सां तव्हां जेको आहे पंहिंजे घरनि जूं तयारियूं कंदा आहियो, कंहिं तरीक़े सां तव्हां जेको आहे सॼियूं शयूं मेंटेन करे रखंदा आहियो शादी जे लाइ। ऐं इहो बि ॿुधाईंदो उहे छोकिरियूं जेके पंहिंजे घरां रुख़्सत थी करे पंहिंजे ॿिए घर हली वेंदियूं आहिनि, यानी कि पंहिंजे मुड़ुस जे घर हली वेंदियूं आहिनि, त उहे पंहिंजे घर जंहिंमें उन्हनि सॼी ज़िंदगी गुज़ारी हूंदी आहे, जंहिंमें उन्हनि जो बचपन हूंदो आहे, जंहिंमें उन्हनि जूं यादूं हूंदियूं आहिनि, जंहिंमें उन्हनि जो सुठो बुरो हर वक़्तु जेको आहे उन घर में गुज़रियल हूंदो आहे, ख़ुशी ग़मी हर शइ जेका छोकिरी पंहिंजे घर में गुज़ारींदी आहे। जॾहिं उहा विदा थी करे वेंदी आहे त उहा छा खणी वेंदी आहे पंहिंजे घरां, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं खणी वेंदी आहे या कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं खणी ईंदी आहे, उहे सभु शयूं बि तव्हां असां सां गॾु डिस्कस कंदव ऐं अॼु तव्हां असांखे ॿुधाईंदा आहियो त सो प्रोग्राम में जेको आहे फर्स्ट कॉल शामिल था कयूं, ॾिसूं था त केरु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, यारी मदद जी। अदा केरु किथां कॉल कई आहे? अभी अंसार कोसो ॻाल्हायां, गुलशन नदीर कराची खां। कीअं आहियो? अदा ठीकु ठाक आहियो? सभु ख़ैर लॻो पियो आहे, जीअं पिया कराची में माशाअल्लाह, बीएच सफ़ा वीआईपी पिया लॻो। थैंक यू सो मच। मूंखे इहो ॿुधायो, मां कुंवार लॻां थी? तमामु सुठी थी लॻी भेण, असां कुंवारा आहियूं। शादी कंदासीं भेण, इंशाल्लाह अल्लाह पाक तव्हांखे सुठो रिश्तो नसीब कंदो ऐं तव्हांजी बि शादी थींदी। सो तव्हांजे घर में का न्याणी आहे, तव्हांजी का भेण? हा जी, हा आहिनि, जाम आहिनि। असांजी शादी में इहो हूंदो आहे त माना सत भेरा ॾियारींदा आहियूं, कपा मथे ते विझी ऐं ताज दावण जाम ॾींदा आहियूं। हर न्याणी खे माना माइट परे परे खां सऊदी खां वॻा मोकिलींदा आहिनि, हेंटियूं वांटियूं घड़ियाल। अच्छा, इहो ॿुधायो त न्याणियूं जेके हूंदियूं आहिनि जॾहिं रुख़्सत थी वेंदियूं आहिनि त घरां छा खणी वेंदियूं आहिनि या छा ॾेई वेंदियूं आहिनि? हा दी, जॾहिं का न्याणी घरां वेंदी आहे या तव्हांजी कॾहिं का भेण रुख़्सत ठही हुजे त उहा तव्हांखे छा ॾेई वई हुई ऐं छा खणी वई हुई पाण सां गॾु? ॾुख ॾेई वेंदी आहे दी। ॾुख ॾेई वेंदी आहे, दुआऊं न ॾेई वेंदी आहे? हा, दुआऊं ॾींदी आहे, ॾुख ॾेई वेंदी आहे, अम्मा खे ॾुख ॾेई वेंदी न। अच्छा, चलो ठीकु आहे। को गानो ॿुधाइणु चाहींदो, को शादी जे हिसाब सां ई ॿुधाइजो गानो। हा, गानो ॿुधाईंदुमि। ॿुधायो। ओ वेलवाए चोट ॾेई मारू मुंहिंजा परदेस में, ओ वेलवाए चोट ॾेई मारू मुंहिंजा परदेस में, कयूं अचियां जे मारू मुंहिंजा सेरा कुसी लई ॾुख, हा कयूं अचियां जे मारू मुंहिंजा सेरा कुसी थई लुक वञनि, आमदली ते टिकंदी वठां थी कॾां टकारे वेस में, ओ वेलवाए चोट ॾेई मारू मुंहिंजा परदेस में। वाह जी वाह, ज़बरदस्त। डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे? हा, गुफ्तार को थो, ज़मीर को थो, उबदार को थो ऐं आल नवाचार सभिनि खे डेडिकेट। ओके जी, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो असांजा कॉलर जंहिंजो चवण हुयो त असांजे घर में कंहिंजो बि रिश्तो ईंदो आहे, स्पेशली छोकिरियुनि लाइ त दावतूं थींदियूं आहिनि, मिटनि माइटनि खे सॾु ॾींदा आहियूं, उहे बि ईंदा आहिनि ऐं वेंदियूं आहिनि त ॾुख ॾेई वेंदियूं आहिनि। त एंड में तव्हांखे मां हिन जो जवाबु ॾींदमि ज़रूरु त छा बेसिकली उहे करे वेंदियूं आहिनि ऐं छा खणी वेंदियूं आहिनि। पाण सां गॾु कॉल आहे, शामिल था कयूं। अस्सलाम वालेकुम। तुझे प्यार में सब कुछ लुटाए वेठासीं। वाह वाह। तुझे प्यार में सब कुछ लुटाए वेठासीं, संगत साथ मिट माइटनि सां बि फिटाए वेठासीं। वाह जी वाह। पोइ बि न थिए तूं सिमाड़ सनावलाए जो संग जे लाइ ज़मानो दिलि खे सम्झाए छॾियोसीं। सिमाड़ सनावलाए गोपाल कंबर खां
वाह जी वाह, ज़बरदस्त। कीअं आहियो सनाउला, ठीकु ठाकु आहियो? अल्लाह साईं जी महिरबानी, ठीकु ठाक। तव्हांजी दुआऊं, तव्हां कीअं आहियो? माशाल्लाह। मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। सनाउला, तव्हां मूंखे इहो ॿुधायो, मां कुंवार लॻां थी या न? बिल्कुलु बिल्कुलु लॻो अॼु माशाल्लाह तव्हांजी जेका लुकिंग आहे ॾाढी बेस्ट थी लॻे माशाल्लाह। ओके, थैंक यू सो मच। अच्छा, अॼोको जेको असांजो टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी जी, टॉपिक रिपीट था कयो थोरो। टॉपिक इहो आहे त जॾहिं तव्हांजे घर में भेणियूं आहिनि, जी जी बिल्कुलु। जॾहिं उन्हनि जा रिश्ता ईंदा आहिनि या उन्हनि जे लाइ कोई पेर खणी ईंदो आहे, हथु खणी ईंदो आहे, त तव्हां जेको आहे जॾहिं रुख़सत थी करे तव्हांजी का भेण वेंदी आहे या काई तव्हांजे घर में न्याणी आहे, त उहा छा पाण सां गॾु खणी वेंदी आहे ऐं छा तव्हांखे ॾेई वेंदी आहे? उहा न्याणी जॾहिं रुख़सत थींदी आहे त अबू अमी जूं दुआऊं खणी ईंदी आहे। असां भेनर जेके ॿाहिरि हुनखे दुआऊं कंदा आहियूं, उहा असांखे लुड़क ॾेई वेंदी आहे। छाकाणि त जेॾो बि असां प्यार मोहबत सां हुनखे रुख़सत कंदा आहियूं, पोइ बि दिली दुख थींदो आहे। अच्छा, ठीकु आहे, ज़बरदस्त। को गानो ख़ूबसूरत ॿुधाइणु चाहींदो? हा जी जी, गानो वारो हैप्पी वारो थो ॿुधायां। ॿुधायो ॿुधायो। ओ असां ॿई चाही जाहूं मवाली, थोरो हू कुझु हू त कुझु हू हवाली, लॻो आहे जोड़ लशपश सफ़ा, मिलूं था ॾींहं में 10 दफ़ा, मिलियो आहे जोड़ लशपश सफ़ा, मिलूं था ॾींहं में 10 दफ़ा। वाह जी वाह, ज़बरदस्त। डेडिकेट करणु चाहींदो? जी जी, डेडिकेट कंदुसि। मुंहिंजी फैमिली तव्हांजो प्रोग्राम ॾिसे थी ऐं मुंहिंजो बाबा एजाज़ हुसैन गोपाल ऐं मीर मोहम्मद मुगैरी दुबई खां। ठीकु आहे जी, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। व्यूवर्स, इहो आहे असांजा कॉलर्स। प्रोग्राम खे रखंदासीं जारी। टाइम थियो हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो, तव्हां ॿुधो ऐं असां ॿुधासीं। वेलकम बैक व्यूवर्स। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशि आमदीद। सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं तव्हां असांखे ॿुधाईंदो त कॉल था शामिल कयूं, हुननि सां था ॻाल्हायूं, ॾिसूं था त केरु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम भेण नीलम, कहिड़ा हाल अथई? मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। अदी, केरु किथां कॉल कई आहे? रुखसाना सेहल शरीफ खां। रुखसाना, कीअं आहियो? ठीकु ठाकु आहियो? ठीकु, अलाह जी शुक्र। तव्हां कीअं हो? ॻाल्हि जो ऐं माशाल्लाह ॾाढा प्यारा पिया लॻो। प्यारी लॻां थी? जी, ॾाढा प्यारा। कुंवार लॻां थी? जी जी, ॼण हींअर शादी कई अथई। ओके जी, थैंक यू सो मच। अच्छा रुखसाना, तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हांजे घर में जॾहिं को रिश्तो खणी ईंदो आहे या कोई शादी थींदी आहे कंहिं जी, त घर जो छा माहौल हूंदो आहे? कहिड़ो सेटअप हूंदो आहे? छा छा शयूं कंदा आहियो? घर में ख़ुशी जो माहौल हूंदो आहे ऐं जॾहिं न्याणी रुख़सत थींदी आहे त पोइ ॾुख थींदो आहे। ॾुख थींदो आहे? जी जी, ॾुख थींदो आहे। अच्छा, ज़बरदस्त। अच्छा, न्याणी छा ॾेई वेंदी आहे घर में? दुआ ॾेई वेंदी आहे। दुआ ॾेई वेंदी आहे? जी। वाह जी ऐं वाह। असां हुनखे जहेज़ ॾींदा आहियूं। जहेज़ ॾींदा आहियो? ओके जी, ओके, ठीकु आहे। तव्हांजी शामिल कईसीं असां राय। अच्छा, को ऐं ख़ूबसूरत गानो ॿुधाईंदीसांव मां तव्हांखे। हा, ॿुधायो ॿुधायो। चंड जो टुकड़ो लॻे थी अॼु त तूं ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला, ॼाणे थो मोला, तिर्त पेशानीअ ते सुर में जो लॻा बसरी। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन। थैंक यू सो मच। डेडिकेट करणु चाहींदियूं? तव्हांखे डेडिकेट कंदसि ऐं तव्हांजी टीम खे कंदसि, भाउ खेरे खे कंदसि। ओके जी, डेडिकेट कयोसीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थियो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग रुखसाना। सो व्यूवर्स, इहा हुई असांजी कॉलर रुखसाना, माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं सुठी कॉलर। जंहिं चयो त ख़ुशीअ जो माहौल बि हूंदो आहे ऐं गॾोगॾु जॾहिं का छोकिरी रुख़सत थींदी आहे पंहिंजे घरां, त दुआऊं ॾेई वेंदी आहे ऐं जहेज़ खणी वेंदी आहे पाण सां गॾु। सो कॉल आहे, शामिल था कयूं, उन्हनि जी राय बि शामिल कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, केरु किथां? इनायत सोलंगी बुकला टंडो जाम खां। कीअं आहियो? ठीकु ठाकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? मां अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। तव्हांजूं दुआऊं आहिनि। अॼोको टॉपिक जेको असांजो आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी अदी, जी ॿुधो पिया। छा चवणु चाहींदो? हा, मदान असांखे इन ख़ुशीअ में असांखे हिकिड़ो पंहिंजो सहरो गानो हूंदो आहे न, पंहिंजो शादी लेवल वारो, इहे असांखे ॿुधायो। सहरो ॿुधायूं तव्हांखे? जी जी बिल्कुलु। ओके जी, ॿुधाईंदासीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग।
सो व्यूअर्स अॼो को जेको असांजो सब्जेक्ट आहे वो इहो ई आहे त तव्हां असांखे ॿुधाईंदो कॉल करे त तव्हांजे घर में जॾहिं छो जो इहो जेको मंथ्स हलनि था इहे शादी ब्याह जा मंथ आहिनि इन मंथ में मुंहिंजे पंहिंजे पर्सनल फैमिलीज़ में बि इलाही सॼियूं शादियूं आहिनि ऐं जेकॾहिं फ्रेंड्स जी ॻाल्हि कई वञे त मुंहिंजे फ्रेंड्स जी फैमिलीज़ में बि इलाही शादियूं आहिनि सो इहो शादियुनि जी मौसम हली रही आहे त सोचियोसीं छो न थोरो शादी ते डिस्कस कयो वञे सो कॉल आहे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। अॼु नीलम तव्हां कीअं आहियो? माशाअल्लाह अॼु त ईअं पिया लॻो ईअं जीअं लाजवाब। थैंक यू सो मच तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्लाह पाक जा एहसान दी मालिक साईं जा कुर्ब मीर मोहम्मद मुगेरी दुबई खां दी। बिल्कुलु जी तव्हांखे सुञातोसीं ऐं प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। छा चवणु चाहींदो अॼोके टॉपिक जे बारे में? तमामु ज़बरदस्त टॉपिक आहे, तमामु बहितरीनु। मां इहो ई चवणु चाहींदुमि त जेके रुख़सत थी वेंदी आहे न्याणी त उहे दुआ ॾींदा आहिनि पीउ माउ खे ऐं हुन सां गॾु असां सिंधी में चवंदा आहियूं ॾाज खणी वेंदा आहिनि ऐं जेको पीउ माउ खे ख़ासि करे रोआरे वेंदा आहिनि। हा बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि आहे। अच्छा को ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदो? जी बिल्कुलु गानो ॿुधाईंदुमि, शेर बि ॿुधाईंदुमि। शेर हिकु दोस्त जे नाम कंदुमि सिमाट सनावला जे। लफ़्ज़ कूड़ा थी सघनि था, लफ़्ज़ कूड़ा थी सघनि था पर उनजा ॻोड़ा कॾहिं बि कूड़ा नथा थी सघनि। वाह ज़बरदस्त को गानो ॿुधाईंदुमि। हा ॿुधायो। गुल तेरा छटरायो खिचिया में, गुल तेरा छटरायो खिचिया में, जियां पेरो न पवेस मिट्टीअ में, जियां पेरो न पवेस मिट्टीअ में। रोडा रस्तनि खे सिंगारियो, बल्ब बतियूं बि ॿारियो, अॼु अचे थो पीरी सारो शहर खे सिंगारियो। गुल तेरा छटरायो खिचिया में, जियां पेरो न पवेस मिट्टीअ में। ये जी डेडिकेट कंदुमि सिमाट सनावला के मुंहिंजो प्यारो दोस्त फरमान बोटो इरशाद मुगेरी के। ओके जी डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स इहो हुया असांजा कॉलर जंहिंजो चवणु हुयो त न्याणियूं जॾहिं घर मां रुख़सत थी वेंदियूं आहिनि इलाही दुआऊं बि ॾींदा आहिनि पंहिंजे पेरेंट्स खे थोरो ॾुख ॾेई वेंदो त ज़ाहिर आहे तव्हांजी सॼी ज़िंदगी जिथे गुज़रंदी आहे जॾहिं तव्हां उतां विदा थींदा आहियो, जॾहिं तव्हां उन घर खे छॾे कंहिं ॿिए घर ॾे वेंदा आहियो त ॾुख त थींदो आहे पर जेका न्याणी तव्हांखे दुआ ॾेई वेंदी आहे उन रुख़सती जे टाइम ते त उहा सॼी ज़िंदगी तव्हांखे कमु ईंदी आहे ऐं सॼी ज़िंदगी तव्हांखे उहा दुआ लॻंदी बि आहे। सो कोशिशि कंदा कयो तव्हांजे घर में जेके न्याणियूं आहिनि उन्हनि सां हमेशह प्यार ऐं मोहबत सां रहो, इख़लाक़ सां रहो, छो जो ज़िंदगी जे कंहिं न कंहिं मोड़ ते अॻिते हली उनखे तव्हांजे घरां रुख़सत थी करे कंहिं ॿिए घर ज़रूरु वञिणो आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हूंदी आहे त कॾहिं बि छोकिरीअ जो पंहिंजो हिकिड़ो घर न आहे हूंदो, सो उनखे इलाही सुठी परवरिश ॾियणु खपिजे ऐं इलाही प्यार सां उनखे ट्रीट करणु खपे ऐं जेतिरो थी सघे उन जूं तव्हां नंढियूं ख़्वाहिशात जेकी हूंदियूं आहिनि उहे ज़रूरु पूरियूं कंदा कयो, छो जो उहे घणो टाइम तव्हां सां गॾु न आहिनि रहंदियूं, इलाही घटि टाइम लाइ तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। सो सॉन्ग आहे प्रोग्राम खे रखंदासीं कंटिन्यू टाइम में प्रोग्राम में टाइम ते हिकिड़ी ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां सभु ॾिसो ऐं असां ॾिसंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में हिकु बार ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं अरशद महमूद जी आवाज़ तव्हां गानो ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां जेको आहे इंजॉय बि कयो हूंदो। ऐं अॼोको प्रोग्राम में जेको असांजो मौज़ू आहे उहो इहो ई आहे त तव्हां असांखे ॿुधाईंदव त शादी जो माहौल लॻो पियो आहे, तव्हांजे घर में कोई शादी थिए थी, तव्हांजे आस पड़ोस में काई शादी थिए थी, तव्हांजे मिटनि माइटनि में काई शादी थिए थी या न थी थिए। कॉल आहे शामिल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसी हो नीलम? मैं ठीक ठाक। अफरोज़ा आप बताएं आप कैसी हैं? मैं भी ठीक हूँ माशाल्लाह, बहुत क्यूट लग रही हैं। थैंक यू सो मच। दुल्हन लग रही हूँ मैं? लग रही हैं, बिल्कुल लग रही हैं। क्या ख्याल है, रुखसती करना है आपकी? नहीं रुखसती नहीं करनी है। आज एक्चुअली शादी का मौसम चल रहा है, हर जगह पे शादियां हो रही है, फैमिली में, यहाँ वहाँ दोस्तों में, तो मैंने सोचा क्यों ना आज शादी का थोड़ा सा माहौल बनाते हैं और कुछ शादियों पे बात करते हैं। बिल्कुल अच्छा टॉपिक है नीलम, और मैं यही कहूँगी कि बेटियों से डर नहीं लगता, बेटियों के नसीब से डर लगता है। हाँ। तो दुआ यही होती है कि जब भी किसी बेटी की शादी अल्लाह करे वो अपने ससुराल में बहुत खुश रहे, क्योंकि बहुत बड़े मान के साथ ले तो जाते हैं सब। हाँ। शादी करके, लेकिन ये होता है कि उनके ना हुकूक अदा किए जाते हैं, ना उनका ख्याल रखा जाता है। तो मैं तो यही कहूँगी कि हर बेटी से अपनी बेटी समझ के उससे प्यार करें, उसका ख्याल रखें। उसको ये महसूस ही नहीं होना चाहिए कि वो अपने पेरेंट्स का घर छोड़ के हमारे घर आई है। तो ये है कि मेरे भाई की भी शादी हुई 1 साल पहले। मेरी कोशिश ये होती है कि जैसे भाभी हैं मेरी, तो हम उनका ख्याल रखें, उनको स्पेस दें,
उनका बहुत ज़्यादा ख्याल रखें और वो खुश रहें हमारे घर में, और उनके पेरेंट्स उनको देख के खुश रहें, उनको कोई दुख ना मिले। हमेशा कोशिश यही करनी चाहिए कि बहुत ज़्यादा ख्याल रखना चाहिए। बिल्कुल। अच्छा, काफ़ी लोग बोलते हैं कि लड़कियां जब अपने घरों से जाती हैं रुखसत होकर तो बहुत कुछ लेकर जाती हैं। आपका क्या ख्याल है, क्या लेकर जाती हैं लड़कियां जब अपने घर से रुखसत होकर जाती हैं? मैं तो ये कहूँगी कि नीलम के बिल्कुल भी डिमांड नहीं करनी चाहिए, और बेटी दे देता है ना कोई, तो इससे बड़ी कोई चीज़ नहीं होती। हम लोगों ने उनसे यही कहा था कि हमें कुछ नहीं चाहिए, बेटी दे रहे हैं यही काफ़ी है, कोई जहेज चीज़ नाम की कोई चीज़ हम लोगों को नहीं चाहिए। ठीक है, जो थोड़ा बहुत पेरेंट्स अपनी बेटी को देते हैं वो बेटी का ही होता है, लेकिन ये लालच नहीं करना चाहिए। जो इन लालच के अंदर पड़ते हैं वो कभी भी ना तो घर बसते हैं, ना ही वो लोग खुश रहते हैं। अच्छा, अगर देने की बात की जाए फिरोजा, तो लड़की अगर जाती है अपने घर से तो क्या देकर जाती है अपने घर वालों को? अपने घर वालों को क्या दे के जाती है? हाँ, मेरा तो ख्याल है क्या दे के जाती है, दे के तो वो कुछ भी नहीं जाती, बहुत सारी दुआएं लेके जाती है। लेकिन ये कि अगर एक अच्छी बेटी है तो वो यकीनन अपने पेरेंट्स का, अपने बहन भाइयों का भी ख्याल रखती है, और जैसे वो अपने घर में ख्याल रख रही होती है वो यकीनन जाके ससुराल में भी उसी तरह ख्याल रख रही होती है। तो मैं तो ये कहूंगी कि पहले अपने पेरेंट्स का और अपने घर वालों का ख्याल रखें, अपनी फैमिली को समझें। ये नहीं होता डिपेंड कि सिर्फ लड़का ही ऐसा होता है कि सिर्फ लड़का ही ख्याल रखे या आप ससुराल में जाके सिर्फ ससुराल वाला ख्याल रखें। पहले लड़की को भी ये चीज सोचनी चाहिए कि जब एक हम रेस्पेक्ट अपने घर में दे रहे होते हैं उसी तरह वो रेस्पेक्ट हम ससुराल में भी दें सब। ओके जी, कोई सॉन्ग उसी तरह मोहब्बत करें। ठीक है नीलम, एक सॉन्ग भी सुनाऊंगी। हाँ, सुनाइए। बाबल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले, मैं की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले, नाज़ों से तुझे पाला मैंने, कलियों की तरह फूलों की तरह, बचपन में झुलाया है तुझे, बाहों ने मेरी फूलों की तरह, मेरे बाग की ये नाजुक डाली, तुझे हर पल नई बहार मिले, मैं कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले। वाह जी वाह, ज़बरदस्त, बहुत अच्छा सॉन्ग। और व्यूअर्स प्रोग्राम के रखंदा से कंटिन्यू टाइम थी हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, तो मुंहिंजो ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं ख़ुशि आमदीद। सो ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं मौज़ूअ असांजो इहो ई आहे शादी। ऐं शादी हर घर में थींदी आहे, हर जॻह ते शादी हूंदी आहे। सो शादी सेलिब्रेट करणु या शादीअ जूं ख़ुशियूं मल्हाइणु हर कंहिं जो हिकिड़ो डिफरेंट अंदाज़ हूंदो आहे, डिफरेंट रस्मूं हूंदियूं आहिनि, डिफरेंट शयूं हूंदियूं आहिनि। सो असां तव्हां खां पुछंदासीं त तव्हां जॾहिं तव्हांजे घर में कंहिंजी शादी थींदी आहे, चाहे कंहिं छोकिरी जी हुजे या कंहिं छोकिरे जी हुजे, त तव्हां जेको आहे सो कीअं शादी जूं ख़ुशियूं मल्हाईंदा आहियो, छा कंदा आहियो, कहिड़ियूं कहिड़ियूं रस्मूं कंदा आहियो, छा कंदा आहियो। सो कॉल था शामिल कयूं प्रोग्राम में। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भेण कहिड़ा हाल आहिनि? नीलम ख़ुशा तबीयत सही आहे? ख़ैर आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक। अदा कहिड़ी किथां कॉल कई आहे? सजाद हुसैन ॻाल्हायां थो कराची खां। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह भेण, तव्हां ॿुधायो तबीयत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां ऐं तव्हांजो दुआऊं आहिनि। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी, अॼु ॿुधो आहे, बिल्कुलु ॿुधो आहे। छा चवणु चाहींदव? अॼु तव्हां चयो त 5 ॼणे घरां जॾहिं निकिरंदी आहे शादी वेंदी आहे, हिकु त यादूं ॾेई वेंदी आहे,
त जेके नंढपण जो मतिलबु नंढपण घर में गुज़ारियो अथई, वरी ॿारनि सां गॾु स्कूल वञणु या ॿियो को मतिलबु हूंदो आहे, या अॻिते करे घर में भेण भाउर बि मतिलबु पाण घणो विढ़ंदा आहिनि, वरी उहे यादूं हूंदियूं आहिनि। ऐं ॿी वरी जीअं तव्हांजो त छा मतिलबु माउ पीउ जे बदिरां जेका पाण खे मतिलबु ससु सहुरो मिलंदी आहे, भाउ जे बदिरां मतिलबु ॾेर मिलंदो आहे, भेण जे बदिरां मतिलबु जेका नननि जेका हूंदी आहे उहा मिलंदी आहे, माना इन हिसाब सां मतिलबु अदली बदली थी वेंदी आहे। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन तव्हां टॉपिक ते ॻाल्हायो। को गानो ॿुधाइणु चाहींदो? जी जी, गानो ॿुधाईंदासीं। ॿुधायो। हथ सां पाली हिकु बुलबुल हुई, बेहिसाब उन्हीअ सां दिल हुई, वजु वठी हथ मां वई छॾाए, पर सबक वही अहिड़ो पढ़ाए, हर धक खां बुरो दिल जो ही धको आहे, हर धक खां बुरो दिल जो ही धको आहे, हर धक खां बुरो दिल जो ही धको आहे, ॿियो पखी ॾेई अहिड़ो सबक आहे, हथ सां पाली हिकु बुलबुल हुई, बेहिसाब उन्हीअ सां दिल हुई, वजु वठी हथ मां वई छॾाए, पर सबक वही अहिड़ो पढ़ाए, हर धक खां बुरो दिल जो ही धको आहे, हर धक खां बुरो दिल जो ही धको आहे, ॿियो पखी ॾेई अहिड़ो सबक आहे, हीअ दुनिया आधो कोई थोको, हिकु सचो आहे लखनि में थोको, हीअ दुनिया आधो कोई थोको, हिकु सचो आहे लखनि में थोको, हीअ दुनिया आधो कोई थोको, हिकु सचो आहे लखनि में थोको, हर धक खां बुरो दिल जो ही धको आहे, हर धक खां बुरो दिल जो ही धको आहे, हर धक खां बुरो दिल जो ही धको आहे, ॿियो पखी ॾेई अहिड़ो सबक आहे। ज़बरदस्त, डेडिकेट करणु चाहींदो? बस अभी तव्हांखे तव्हांजी पूरी टीम खे डेडिकेट कंदासीं। ओके अदा, थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, इहो आहे असांजा कॉलर, माशाल्लाह तमामु सुठो उन्हनि ॻाल्हायो त जेका बि छोकिरी हूंदी आहे उहा पंहिंजे घरां ख़ुशियूं बि खणी वेंदी आहे, दुआऊं बि ॾेई वेंदी आहे, ऐं इन खां अलावा जॾहिं पंहिंजे घर में हूंदी आहे त उनजे घर में भेण हूंदियूं आहिनि, भाउर हूंदा आहिनि, हर शइ, जॾहिं पोइ उहे पंहिंजे सावरनि में वेंदी आहे त उते भाउरनि जे रूप में उन्हनि खे ॾेर मिलंदा आहिनि। त बिल्कुलु, ऐं मां इहो ई चवणु चाहींदमि त हर घर में न्याणी हूंदी आहे, पर हमेशह कोशिशि कंदा कयो त तव्हांजी तरफ़ां तव्हांजे घर में जेका न्याणी आहे उनखे का तकलीफ़ न मिले, का ॾुख न मिले, को बि नंढड़ी उनखे तकलीफ़, छो जो उहे इलाही सेंसिटिव हूंदियूं आहिनि, इलाही तव्हांजी सोच खां वधीक, त मतिलबु तव्हां जीअं बि उन्हनि सां जंहिं तरीक़े सां उन्हनि खे ट्रीट कंदो उहे हर शइ खे फील कंदियूं आहिनि। सो जेकॾहिं प्यार सां कंदो उहो बि फील कंदियूं, गुस्सो कंदो त उहो बि फील कंदियूं। सो कॉल आहे, शामिल था कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, केरु किथां? जी कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ख़ुशि ख़ुशि हमेशह। प्रोग्राम में टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी। छा चवणु चाहींदो? असां पंहिंजे प्यारनि खे पैगाम पहुचाइणु चाहींदासीं। कहिड़ो पैगाम पहुचाईंदो? त उहे जिते बि आहिनि सदाईं ख़ुशि रहनि ऐं असांजी दुआनि में यादि कंदा रहनि। ओके जी, बिल्कुलु। को गानो ॿुधाइणु चाहींदो? गानो बिल्कुलु ॿुधायो। तुंहिंजो यादूं अही अकेलाई, तुंहिंजो यादूं अही अकेलाई, माए रगो तुंहिंजो तन्हाई। ओके जी अदा, थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, अॼु के प्रोग्राम में जीअं त मूं चयो त शादियुनि जो सीज़न आहे ऐं माण्हू शादियूं कनि पिया। अॼु असांजे प्रोग्राम जो टॉपिक बि शादी 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 आहे। सो हींअर तव्हांखे जेको आहे असां शादी वारो कलाम था ॿुधायूं, मां तव्हां सभिनीनि खे उहो सॉन्ग डेडिकेट कंदमि, सभु गौर सां ॾिसजो।
वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में वीर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं गानो तव्हां ॿुधो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो तव्हां सभिनी इलाही इंजॉय कयो हूंदो सो पहिरियां कॉल त शामिल कयूं पोइ हुन गाने जे बारे में ॻाल्हाईंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम अच्छा जी कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे नेटवर्क इशू थी सघे थो सो गानो तव्हां ॿुधो उन्हनि में एतिरियूं सॼियूं माशाल्लाह रस्मूं हुयूं ऐं तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु बहितरीनु असांजो सिंध जूं जेके रस्मूं आहिनि शादियूं जेके थींदियूं आहिनि इहे घटि अहिड़ा आहिनि जिते एतिरियूं रस्मूं थींदियूं आहिनि स्पेशली असांजी सिंधी जेका ॿोली आहे उन में वधीक इहे रस्मूं थींदियूं आहिनि शादी जूं चांवरनि में हथु वरी खीर हिकु ॿियनि खे प्यारणु वरी कपां सां चूंडणु वरी धाॻो ॿधणु सॼो टोटल ऐं मिरर शीशे सां हिक ॿिए खे ॾेखारणु इलाही सॼियूं रस्मूं आहिनि माशाल्लाह ख़ूबसूरत तव्हां केतिरियूं रस्मूं कंदा आहियो छा कंदा आहियो तव्हां बि असां सां गॾु शेयर कजो ऐं इन खां अलावा जेकॾहिं तव्हांजे घर में कॉल अची वई आहे कॉल त शामिल कयूं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा टीवी जो वॉल्यूम प्लीज़ म्यूट कयो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा केरु किथां कॉल कई आहे मां मुंगरानो तालगोल लखी टीवी जो वॉल्यूम म्यूट कयो पहिरियां अच्छा जी तव्हां कॉल तव्हांजी डिस्कनेक्ट करणी पई बिकॉज तव्हां टीवी जो वॉल्यूम इलाही खोले रखियो हुयो जॾहिं बि कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम म्यूट करे कॉल कंदा कयो ताकी तव्हां सां कचहरी सुठी तरीक़े सां थी सघे प्रोग्राम खे रखंदासीं जारी टाइम थी वियो अगरि शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मतिलबु ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइव वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं अॼोको जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे शादी ऐं ब्याह ऐं रस्मूं रिवाज संगीत सुर ऐं इन टाइप जो सॼो असांजो जेको आहे शादी बेस ते अॼु असां टॉपिक रखियो आहे ऐं इन करे मां अॼु थोरी कुंवार थियण जी कोशिशि कई पर तव्हां ॿुधाईंदो त तव्हां शादी जूं कीअं तयारियूं कंदा आहियो घणे ॾींहं अॻु में तयारियूं कंदा आहियो ऐं कीअं तरीक़े सां कंदा आहियो शादी जूं ख़ुशियूं कीअं सेलिब्रेट कंदा आहियो ऐं रस्मूं तव्हांजूं छा हूंदियूं आहिनि ऐं जॾहिं छोकिरी घर मां रुख़सत थी वेंदी आहे त छा खणी वेंदी आहे ऐं छा ॾेई वेंदी आहे इहो सभु शयूं तव्हां असांखे ॿुधाईंदव ऐं तव्हांजे घर में जॾहिं का नई कुंवार बणिजी ईंदी आहे त तव्हां हुनजो वेलकम कीअं कंदा आहियो ऐं घणे ॾींहं ताईं हुनजो ख़िदमतूं हलंदियूं आहिनि घणे ॾींहं ताईं न आहिनि हलंदियूं बिकॉज़ नई कुंवार हूंदी आहे त थोरा घणा हुनखे मतिलबु हिकु ॿ ॾींहं ताईं त बिल्कुलु न कोई कमकार करायो वेंदो आहे ऐं गिलास में पाणी बि भरे करे हुनखे अची ॾिनो वेंदो आहे उहो पाणी बि न भरंदी आहे सो तव्हां छा कंदा आहियो नई दुल्हन लाइ इहो बि असांखे ॿुधाईंदव कॉल त शामिल कयूं प्रोग्राम में अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा केरु किथां जय इस्लामाबाद जी इस्लामाबाद इस्लामाबाद जय कौन इस्लामाबाद से अपना नाम बताइए जी विकास नाम क्या है आपका विकास अच्छा कैसे हैं आप ठीक ठाक हैं जी अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम देख रहे हैं आप जी देख रहे हैं कैसा लग रहा है आपको प्रोग्राम जी बहुत अल्हम्दुलिल्लाह बहुत जबरदस्त लग रहा है अच्छा सो आपकी फैमिली में अभी रिसेंटली कोई शादी वादी होने वाली है जी अभी नहीं होने वाली नहीं अच्छा अगर आपके घर में कोई शादी वगैरह होती है तो आप कैसे घर में खुशियां कैसे मनाते हैं हम गाते हैं घूमते हैं बहुत कुछ करते हैं अच्छा जी ओके जी कोई खूबसूरत सा सॉन्ग सुनाना चाहेंगे अच्छा जी मेहरबानी आपकी बहुत ज़्यादा कि आपने कॉल की प्रोग्राम में शामिल हुए सो व्यूवर्स तव्हां असांखे ॿुधाईंदव त अॼोके जेको असांजो प्रोग्राम आहे छो जो इहो मंथ आहे जनवरी फेबररी पियो हले ऐं वैलेंटाइंस डे बि अचण वारो आहे त तव्हांजूं शादियूं सभिनीनि जूं हींअर थियनि थियूं त तव्हां असांखे ॿुधाईंदव जंहिंजे घर में शादी थिए थी जंहिंजे घर में नथी थिए त तव्हांजूं तयारियूं कीअं हली रहियूं आहिनि ऐं इहो बि ॿुधाईंदव त अॼोके जेके माहौल हली रहिया हुन में शादी जे हिसाब सां कहिड़ियूं शयूं इन आहिनि कहिड़ियूं शयूं आउट आहिनि कॉल त शामिल कयूं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदी केरु किथां मां पिंको थी ॻाल्हायां नवासिया खां केरु पिया ॻाल्हायो पिंको कीअं आहियो ठीकु ठाक आहियो जी बिल्कुलु मां ठीकु आहियां मां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां ऐं तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं प्रोग्राम ॾिसो पिया जी जी बेहतरीन तमामु सुठो
अच्छा, तव्हांजे घर में या का फैमिली में या आस पड़ोस में का शादी थियण वारी आहे? जी मुंहिंजी कज़न जी शादी आहे, कॾहिं? महीने अॻु में अथसि। अच्छा, महीने खां पोइ अथसि या अॻु में अथसि? अच्छा जी, कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे ऐं जेको आहे सो तव्हां सभु कॉल कयो ऐं असांखे ॿुधायो त तव्हां जेको आहे तव्हांजे घर में फैमिली में किथे किथे शादियूं थी रहियूं आहिनि ऐं शादी में छो जो हर साल हर वक़्तु ई शादियूं हूंदियूं आहिनि, पर अॼुकल्ह जे हिसाब सां शादीअ में कहिड़ा ड्रेसिस इन आहिनि, कहिड़ी ज्वैलरी इन आहे, कहिड़ो सॼो मतिलबु जेको शादी में कपिड़ा वपिड़ा पाया वेंदा आहिनि कहिड़ियूं इन आहिनि ऐं कहिड़ियूं आउट आहिनि, उहो बि असां सां गॾु शेयर कंदा हलो ताकी सभिनीनि खे ख़बर पवंदी वञे त छा शयूं आहिनि अॼुकल्ह जे दौर में पाइण लाइ शादियुनि में। सो कॉल था शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, कौन और कहाँ से? कराची का ना ॻाल्हायूं, असद चांडियो थो ॻाल्हायां। अच्छा जी, असद चांडियो फ्रॉम कराची। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी दुआऊं आहिनि ऐं प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼु को जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी जी, छा चवणु चाहींदो? रिपीट कजो। तव्हांजे फैमिली में किथे आस पड़ोस में का शादी थिए थी हाणे? हा, शादी थी वई आहे मुंहिंजे सौट जी। मतिलबु अच्छा, तव्हांजे घर में जेकॾहिं कंहिं न्याणी जी शादी थींदी आहे त उहा तव्हांखे छा ॾेई वेंदी आहे, छा खणी वेंदी आहे पंहिंजे घरां? अच्छा, छोकिरी त जेका वीचारी निमाणी हूंदी आहे न, हा हा, उहा जंहिं माइटनि गंज में वेंदी आहे त रुख़सत थी वेंदी आहे, रोईंदी वेंदी आहे। रोईंदी वेंदी ऐं ॾेई छा वेंदी आहे? दुआयूं। दुआएं। ओके जी, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन। अच्छा, कुझु सॉन्ग तव्हां ॿुधाइणु चाहींदो पंहिंजी आवाज़ में ख़ूबसूरत? न, मां त को गानो कोन थो ॿुधायां, मूंखे तुफ़ैल संजराणी जो गानो ॿुधायो। चलो जी, ठीकु आहे, तव्हांखे ॿुधाईंदासीं तुफ़ैल संजराणी जो गानो। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो हुया असांजा कॉलर जंहिंखे ॿुधणो हुयो तुफ़ैल संजराणी जी आवाज़ में गाना। ऐं व्यूअर्स, प्रोग्राम खे रखंदासीं कंटिन्यू। टाइम थी वियो हिकिड़े ख़ूबसूरत गाने जो, तव्हां सभु ॾिसो ऐं असां ॾिसंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशामदीद। गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां सभिनीनि इंजॉय कयो हूंदो शैला गुल जी आवाज़ में ऐं असां सभिनीनि भलाई इंजॉय कयो। ऐं अॼोको प्रोग्राम जेको आहे शादी जे नओं ते आहे, त शादी जेको आहे सो तव्हांजे घरनि में आहे त कीअं तव्हां शादी सेलिब्रेट कयो, तव्हां असांखे ॿुधाईंदो। कॉलर आहे, शामिल था कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, कहिड़े किथां? कराची मां। कराची मां केरु पिया ॻाल्हायो? गुलाम आयशा। कराची मां केरु पिया ॻाल्हायो था? गुलाम आयशा। अच्छा, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। सो अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? हा। छा चवणु चाहींदो? ये शादीअ में असां जी रस्मूं थींदियूं आहिनि सभु। शादी ते छा आहे? इहे ई रस्मूं थींदियूं आहिनि जेकी तव्हां अॼुकल्ह हलायो पिया। अच्छा, कुझु पाण ॿुधायो तव्हां, कहिड़ियूं कहिड़ियूं? जीअं त असां जीअं लाऊं ॾींदा आहियूं, ॾावण कंदा आहियूं ऐं गुल चूंडींदा आहियूं, खीर पीआरींदा आहियूं, इहे रस्मूं थींदियूं आहिनि। वाह जी वाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीन। अच्छा, को ख़ूबसूरत सॉन्ग ॿुधाइणु चाहींदो? तव्हां ॿुधायो। असां त तव्हांखे हर सुठा सुठा गाना ॿुधायूं था। असांखे न ईंदो आहे। कोई बि तव्हांखे न ईंदो आहे? सेरो को ॿुधायो सुठो। चलो जी, सेरो ॿुधाईंदासीं। त पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो हुया असांजा नंढा नंढा कॉल, शायदि नंढा ॿारड़ा हुया, मूंखे त उन्हनि जी वॉइस मां इहो ई पियो लॻे त उन्हनि जो इहो ई चवणो त रस्मूं कंदा आहियूं, ख़ुशियूं कंदा आहियूं। ख़ुशियूं छो जो शादी त नालो ई ख़ुशीअ जो आहे, त जॾहिं सिर्फ़ु इहो ख़बर पवंदी आहे त रिश्तो तय थियो आहे, तॾहिं खां ख़ुशियूं शुरू थी वेंदियूं आहिनि, तयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। पर हर कंहिं जो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे, इन करे मां सोचियो त सभिनीनि खां पंज अंदाज़ पुछां। सो कॉल त शामिल कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, या अली मदद अदी। वालेकुम अस्सलाम, वाला अली मदद अदा। केरन किथां कॉल कई आहे? अभी मां सोहेल प्रेमी तो ॻाल्हायां, सुमरू शिकारपुर। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, तव्हांजो दुआऊं आहिनि। अॼु जेको टॉपिक आहे प्रोग्राम में उहो तव्हां ॿुधो आहे?
हाँ जी, अभी इहो टॉपिक मां ॿुधो आहे शादीअ जे बारे में आहे। जी जी रेसिल जी तक़रीबन सुभाणे मुंहिंजे पाड़े में शादी आहे, मुंहिंजे मासा जी आहे। अच्छा अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह। तो मां इहो चवणु चाहींदुसि शादीअ जे बारे में त काई बि छोकिरी अगरि पंहिंजो पेकाणो घर छॾे करे सावरे वञे थी त उनखे इहो लाज़मी मतिलबु थिए त माना उन घर खे बि पंहिंजो घर करे सम्झे ऐं उन्हनि जी जेका ससु आहे मां उनखे बि ईअं चवंदुमि त उहो बि पंहिंजे नुंहं खे पंहिंजी धीअ वांगुरु करे ॾिसे। हा बिल्कुलु जी बिल्कुलु ईअं ई आहे। छो त छोकिरी जेका हूंदी आहे उहा पढ़ाई मतिलबु माना नंग पराग थी वेंदो आहे पोइ। हाँ ईअं ई आहे बिल्कुलु। तमामु सुठो तव्हांजो मैसेज रहियो, थैंक यू सो मच। को ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदो? जी जी मां ॿुधाईंदुसि। ॿुधायो। वल जा घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर, कुर्बन भरिया माण्हू हर जाइ मिलंदई पर मुंहिंजी शिकारपुर दिल में कंदई घर हिकर हरिया ओ मुंहिंजा दिलबर ओ मुंहिंजा दिलबर फल जा घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर, मेहमान नवाज़ीअ में मुंहिंजे शहर जा माण्हू जो हिकु पासे असांजो प्यार ॿिए पासे घणी लख तो घणी मिस्कीन ई आहियूं पोइ बि दिलि जा पका न आहियूं इहा प्यारा पिरी पक कर भल जा घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर। वाह जी वाह, ज़बरदस्त। डेडिकेट करणु चाहींदो? अभी बस डेडिकेट तव्हांजी टीम खे करणु चाहींदुसि ऐं जेके मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं अभी मां हिकिड़ी तव्हांखां रिक्वेस्ट कंदुसि। जी जी। अॼु मां तव्हांजो प्रोग्राम तक़रीबन ॾिसंदो आहियां पर मां तव्हांखे हिकिड़ो माना ईअं सम्झो पंहिंजे भाउ जी हैसियत सां मां तव्हांखे इहो रिक्वेस्ट कंदुमि त तव्हां जेका ड्रेसिंग पाईंदा। हेलो हेलो कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे शायदि। माशाल्लाह तमामु सुठा असांजा कॉलर हुया ऐं तमामु सुठो जेको आहे उन्हनि सां असांखे गानो ॿुधायो ऐं उन्हनि शादियुनि जे बारे में बि ॻाल्हायो। सो प्रोग्राम खे रखंदासीं जारी। टाइम थी वियो हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो, तव्हां सभु बि ॾिसो ऐं असां ॾिसंदासीं। वाह जी वाह, ज़बरदस्त। माशाल्लाह गानो तव्हां ॿुधो तमामु बहितरीनु हुयो। सो अॼोको जेको असांजो टॉपिक आहे शादी 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 ऐं शादी जो लॾूं कंहिं कंहिं खाधो आहे कंहिं कंहिं न खाधो आहे ऐं शादी जंहिंजी थी वई आहे उहो पंहिंजो एक्सपीरियंस बि शेयर करे त उन्हनि जी जॾहिं नई नई शादी ठही हुई त छा छा शयूं हुयूं नई वरी जॾहिं ख़ैर कॉल त शामिल कयूं उन्हनि सां था ॻाल्हायूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। जी केरु ऐं किथां? जी यास्मीन ॻाल्हायां थी जलमस्ती कर। यास्मीन कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? जी तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजूं दुआऊं आहिनि प्रोग्राम में, तव्हांखे चऊं था वेलकम। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी। छा चवणु चाहींदो? जी अभी शादी के बारे में। जी जी, छा चवणु चाहींदो? जी शादी में वॾा मज़ा थींदा आहिनि। अच्छा जी जी। ओके जी, को गानो ॿुधाइणु चाहींदियूं? जी ॿुधायो। अरे शादी के बारे में। छा गानो ॿुधायो। सोन चिड़ैया अब तोड़ने वाली है, गिना को सोना करने वाली है। सोन चिड़ैया अब तोड़ने वाली है, गिना को सोना करने वाली है। दिल चिड़िया की हो, दिल चिड़िया की सारी नदियाँ खाली
वाह जी वाह, जबरदस्त। डेडिकेट करना चाहेंगी? ये भी शादी वाले भी यहाँ पे। ओके जी, थैंक यू सो मच। प्रोग्राम में यास्मीन शामिल थे, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूवर्स, जी हुई असांजी कॉलर जैं असांखे ॿुधायो त उन्हनि जॾहिं बि कंहिं शादी ते वेंदियूं त इलाही इंजॉय कंदियूं। त बिल्कुलु शादी पंहिंजी हुजे या कंहिं ॿिए जी हुजे, शादी जो माहौल ई अहिड़ो हूंदो आहे जो इंसान जेको आहे पाण ई ख़ुशि थी वेंदो आहे, चाहे हुनजो मूड जेतिरो बि ऑफ हुजे या जेतिरो बि उन्हनि खे जेके मसइला मसाइल हुजनि। सो व्यूवर्स, इहो हुयो असांजो अॼोको प्रोग्राम, शादीअ ते ॻाल्हाइणो हुयो। शादियुनि जो मौसम आहे। मां चाहींदी आहियां त असांजी ज़िंदगीअ में अॼुकल्ह जेके शयूं हलनि थियूं त असां उन्हनि ते थोरो घणो डिस्कस कयूं। त शादियुनि जो मौसम आहे, त इन करे असां सोचियोसीं शादियुनि ते ॻाल्हायूं असां। यकीनन तव्हांखे अॼोको प्रोग्राम पसंदि आयो हूंदो ऐं मां इहो ई चवणु चाहींदमि त तव्हांजे घर में जेकॾहिं भेणियूं आहिनि, न्याणियूं आहिनि, त उन्हनि जो इलाही सॼो ख़्यालु रखंदा कयो, उन्हनि जा प्यारु कंदा कयो। अगरि तव्हां उन्हनि सां प्यारु न बि था कयो त एटलीस्ट उन्हनि खे हर्ट न कंदा कयो, उन्हनि जी दिलि आज़ारी न कंदा कयो, छो जो उहे इलाही सेंसिटिव माइंड ऐं सेंसिटिव हर्ट जूं हूंदियूं आहिनि। सो जेतिरो प्यारु तव्हां खां थी सघे पंहिंजी न्याणियुनि खे ॾींदा कयो, छो जो अॼु न कल्ह उन्हनि खे तव्हांजे घरां रुख़सत थी करे पराए घर वञिणो ई आहे। ऐं जॾहिं होॾे बि वेंदियूं आहिनि त ओॾे बि उन्हनि खे इहा ई शइ ॿुधण में मिलंदी आहे त तव्हां पराए घर जूं आहियो, पराए घर में आयूं आहियूं। सो जेतिरो थी सघे पंहिंजी न्याणियुनि सां प्यारु रखंदा कयो, मोहबत कंदा कयो। ऐं जेकॾहिं का ससु आहे त पंहिंजी नुंहुं सां प्यारु करे, जेकॾहिं नुंहुं आहे त उहा बि पंहिंजी ससु खे पंहिंजी माउ सम्झी करे उनजी ख़िदमत करे, उन सां प्यारु मोहबत करे ऐं उनखे बि पंहिंजी फैमिली सम्झी करे ई ट्रीट करे। सो इहो हुयो असांजो अॼोको प्रोग्राम ऐं इंशाल्लाह वरी सुभाणे हाज़िर थींदासीं नए प्रोग्राम, नए टॉपिक सां गॾु। तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजी फैमिली जो रखंदा ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।